ओम शांति। हाणे सब बाबा खे याद पिया करूं। मां कुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा मूंखे चवनि द्वारा चवनि था मिठे मिठी ॿार। बाबा चवनि था अॼु बाबा चवनि था की असांखे न किनारो न करणो। कई माण्हू सोचता आहिनि न की हिन सां नथी ठहे, नथी ॻाल्हि ठहे त किनारो करे छॾो, अलॻि थी वञो। छो जी हिन समय माण्हुनि में सहन शक्ति जी कमी आहे। त परमात्मा सखी चवनि था कि किनारो न करो। बाबा चवनि था कि जीवन में मूंखे यादि करे सहन शक्ति खे धारण करे हलो। त केसि ताईं किनारो कंदो। अॼु माण्हू सोचे थो कि असां अलॻि था थी वञूं, नथा ठाहियूं त अलॻि था थी वञूं। चवनि था कि असांजी न ठहींदी आहे त असां हिक ॿिए जो मुंहुं बि न ॾिसंदा आहियूं। बाबा चवनि था मन में त ॻाल्हियूं हलनि थियूं न। किनारो करणु अर्थात दूर थियणु अर्थात हुनजी शक्ल ई न ॾिसणु, मतिलब कि मन में बि हुननि जो वीचार न अचे। इहे थींदो किनारो करणु। अॼु दुनिया में माण्हू कई ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो माण्हू चवंदा आहिनि कि असां पहिरियों कंदा हुआसीं, हाणे न कंदा आहियूं। उन्हनि जे संकल्प में बि उहा ॻाल्हि न ईंदी। अॼु तव्हांजे संकल्प में इहा ॻाल्हि ईंदी कि असां ॿिए धर्म खे अपनायूं। माण्हू ॿियनि धर्मनि वारनि सां संबंध निभाईंदे उहे बि भई दुनिया में रहूं था, हिकु मोहल्ले में हिकु गली में ॾाढा माण्हू रहंदा आहिनि अलॻि अलॻि धर्म जा। सभिनि सां ॻाल्हाए था, सभिनि सां संबंध में अचो था, तव्हां हुननि जे धर्म जी ॻाल्हि एक्सेप्ट करो था छा? असां पंहिंजे धर्म अनुसार रहूं। उहे घर में कंहिंजो कहिड़ो नेचर आहे, कंहिंजो कहिड़ो नेचर आहे। असां अगरि पंहिंजे घर में बि सभु मिली जुली करे रहणु चाहियूं त हली सघंदा आहिनि। थोरो सो सहन शक्ति, थोरो सो हुननि जे हुन ॻाल्हियुनि खे न ॾिसणो पवंदो। मतिलबु उहो अवगुण ॾिसण जी दृष्टि ख़तम थी वई। हिन लाइ अभ्यास करणो पवंदो। थोरो सहन शक्ति धारण करणी। जी ॾिसो, सम्झो तव्हांजे घर कपिड़ा धोइण वारी माई ईंदी। हाणे हुनजे बारे में हुनमें ॿिया ॾाढा अवगुण आहिनि, लेकिन उहो कपिड़ा ॾाढा सुठा धोईंदी आहे ऐं ईमानदार आहे। बाक़ी कुझु अहिड़ी कमी कमज़ोरी, कुझु अहिड़ी बुराई वग़ैरह हूंदी हुनमें जो तव्हांखे पतो आहे। पोइ तव्हां उनखे ध्यान में रखी भई असां सां ईअं न करे, उनखे ध्यान में रखी करे तव्हां हुनखां कपिड़ा धोराईंदा ई आहियो। अॼु झाड़ू पोछे वारी माई आहे, कपिड़ा धोइण वारी, बासण धोइण वारी, कुझु बि दुनिया में कमु करण वारा ॿाहिरि जेका माण्हू झाड़ू कढनि था, भाॼियूं विकिणनि था, उहो त ॿाहिरि आहिनि, लेकिन झाड़ू पोछो कमु करण वारी त तव्हांजे घर में ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे बारे में तव्हांखे कुझु पतो लॻी वञे, लेकिन उहो तव्हांजो कमु ॾाढो सुठो थी करे, तव्हां हुनजे कम सां संतुष्ट आहियो। तव्हां हुनजी बि बुराई न ॾिसी करे हुनजो कमु ॾिसंदव न। अॼु नल वारो, लाइट वारो ईंदो, केतिरा बि माण्हुनि खे त अॼु हर प्रकार जे माण्हुनि सां कमु पए थो। तव्हां चईंदो भई मूंखे त हिन सां कम सां मतिलबु आहे, कमु कढो, ख़तम ॻाल्हि। तव्हांजी मुंहं में कहिड़ा बि अवगुण आहिनि, कुझु बि आहे, हुनजी जो सुठी ॻाल्हि आहे न, सोचो चलो जो बि आहे, मूंखे कम से कम मूंखे रोटी त ठाहे ॾे थी, बाक़ी जो करे थी करंदी। हा, कोई अहिड़ो वहिड़ो कमु न करे कि घर में नुक़सान थी वञे। हिनखे चई त तुंहिंजी आदत थी, तूं ईअं थी करे, ईअं थी करे, तूं असां सां ईअं न कर वई।
क्योंकि घर में रहणो थी ईअं रहो, बाक़ी जो कुझु करणो थी फोन ते ॻाल्हाए बाक़ी हेॾा होॾा जी ॻाल्हियूं न कर, फोन ते ॻाल्हाइणो थी ॻाल्हाए, टीवी ॾिसणी थी ॾिस, बाक़ी रोज रोज चिक चिक आगी ॿार नथो पढ़े, रोज ॿार घर में चिक रहे, हिनखे चई छॾो ॿार जेतिरो पढ़े तो बाक़ी रोज रोज ईअं डांट मार न, बस ट्यूशन विझी छॾो, जेतिरा मार्क्स अचनि ठीकु आहे, संतुष्ट रहो न। तव्हां बि दुनिया में माण्हुनि में कहिड़ो अवगुण आहे, ॿारनि जे त पुठियां ई था भॼी वञनि, छोकी ॿार कुझु करे त हुनखे मारे छॾींदा आहिनि। अॼु वॾो ग़लती करे थो त उहो ई ग़लती नंढो कंदो त वीचारे खे डाके मारे पूरो कंदा, ऐं वॾा कंदा त सुठी वेंदा। अॼु घर में नूंहं कुझु ग़लती करे वठंदी आहे, सम्झो कोई तार कटे छॾियईं, हुनखे कोई कुझु न चईंदो आहे, सम्झाईंदा, उहो ई तार अगरि ॿार कटे त बस हुनजी त हालत ख़राब करे। ये ॾिसो माण्हू जॾहिं हिक ॿिए सां सम्झी करे अगरि हलंदो, हर ॻाल्हि खे वॾो न करे नंढो करे हलंदो, हर अवगुण मतिलबु ईअं न की माण्हू ग़लति कमु कंदो रहे, हुननि खे थोरी सावधानी बि ॾियणी आहे। लेकिन जीअं तव्हां हिक ॿिए जो रिगार्ड रिस्पेक्ट, माण्हू अॼुकल्ह दोस्त यारनि सां फोननि ते ॾाढो प्यार सां थो ॻाल्हाए, ॾाढो ख़ुशि आहे फोननि ते जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त सॼो दिमाग़ त फोननि ते ई लॻल आहे न। अॼु घर में संबंध छो था ठहनि, अॼु घर में मां ॿार छो था सुठी रीति पढ़नि, अॼु घर में नुंहं ससु ॿार छो था ठहनि, मिली जुली करे छो था ठहनि, इहे तव्हांजा फोन ऐं टीवी। अहिड़ो ईअं ई फोन ऐं टीवी न हूंदी हुई त माण्हू हिक ॿिए सां ठही करे हलंदो हुयो। हिकु बार शादी थी वई त छोरी सोचे पई मूंखे हाणे हिते ई रहणो। अॼु त माण्हू अॼुकल्ह जी छोरियूं बि ॾाढी स्मार्ट थी वयूं, ठीकु आहे करूं था शादी, न सुठी लॻी त हली ईंदासीं, पंहिंजो कमु कंदासीं। ऐं काथे काथे छोरनि जो वरी ईअं बि थींदो आहे भई उन्हनि जी घर ससुराल सुठो वयो आहे लेकिन खुदि हुते रहण नथी चाहे, जबरदस्ती हुते लड़ाई झगड़ा कराईंदी, ईअं कंदी ताकि मूंखे कढी छॾनि, मां हली वञा, पोइ बहानो हुननि जे मथां लॻाए छॾो। छोरे खे त कुझु चईंदो ई न, चईंदा न छोरी ई ठीकु आहे। त ज़मानो ॾिसो कहिड़ो आहे, इन करे बाबा चवंदा थोरो सहन शक्ति करे करे घर में हिक ॿिए जी विशेषता ॾिसी करे हलो, न त बाबा चए त न त भॻवान जो नाम जेको न केरु चई शादियूं करो ॿार पैदा करो, उहो बि माण्हुनि सां नथो पुॼे न। भॻवान जो नाम जपण नथो पुॼे तॾहिं त घर गृहस्थी में लॻा पिया आहिनि, उहो बि नथा संभाले सघनि, घर गृहस्थी बि नथा संभाले सघनि, न भॻवान खे यादि था करे सघनि। हिन समय मनुष्य कुझु करे ई नथो, ये त मुंहिंजो आहे। अॼु मनुष्य विझंदो आहे न, अगरि कंहिंजो ॿार सुबुह शाम भॻवान जो नाम जपे न त हुनखे डपु थींदो। अॼु घर में कोई सुठी रीति पाठ करे भक्ति करे न त माण्हुनि खे डपु आहे, लेकिन अगरि ॿार सुबुह शाम गाना ॾिसे, टीवी ॾिसे, मोबाइल ॾिसे त हुनखे वो नॉर्मल सम्झंदा आहिनि, चवंदा आहिनि चलो ठीकु आहे सुबुह शाम ॾिसे थो बाक़ी पढ़े बि थो, ईअं भक्ति कंदो न, भॻवान जो नाम जपजो त इहे माण्हू घर गृहस्थी वारा ई हुन ॿार खे न करण ॾींदा आहिनि। हूअ ज्यादा भक्ति करे त सॼो ॾींहुं पाठ ई थी करे। हा, घर जो कम बि ज़रूरी आहे, लेकिन टीवी वारियुनि में टाइम वेस्ट न करी करे हिक ॿिए सां कलाक ॿ कलाक माण्हू फोन ते थो ॻाल्हाए। चए थो कई माण्हू त ईअं चईंदा आहिनि की असां अगरि इहे फोन ते न ॻाल्हायूं न त असां पागल थी वेंदा, छोकी भॻवान जो नाम नथो पुॼण। भॻवान जी कोई बि ग्रंथ शास्त्र बि पढ़ंदा त उहो सिर्फ़ु नाम जे लाइ, अर्थ नथा कढनि, छोकी आत्मा में शुद्धि न आहे न। अॼु माण्हू अगरि जेको बि उहो ॿुधंदो आहे, अगरि हुन हर हिकु ॻाल्हि जो अर्थ कढे न त माण्हू खे पंहिंजी ग़लती नज़र ईंदी, माण्हू खे हुन समय ॾाढो पश्चाताप थींदो आहे। अॼु कोई कंहिंखे चए न कि न तव्हांजी ग़लती आहे, ईअं आहे,
त कई माण्हू त क्रोध थी वेंदा आहिनि ऐं कई माण्हू पोइ सहन न करे सघंदा आहिनि, सोचंदा आहिनि अरे मां अहिड़ी आहियां मां अहिड़ी आहियां, मूं में इहा ख़राबी आहे। अॼु माण्हू ॾिसो सिंधी माण्हू पंजाबी में कीर्तन ॿुधंदा आहिनि, सम्झ में नथो अचे ऐं इहो ई हिंदी में हुनखे अर्थ सम्झायो त ख़ुदि जी ग़लती हुननि खे सम्झ में अचे असां हिते ग़लति आहियूं, लेकिन हू ॿुधंदा ई न, चवंदा मां ग़लति आहियां ई न। त अहिड़ी भाषा में माण्हू पढ़नि था ॿुधनि था त सम्झ में ई न अचे, ताकी माण्हुनि खे लॻे असां राइट आहियूं, असां सही आहियूं बाक़ी सभु ख़राबु। त बाबा चवंदा कि हाणे जीवन में असांखे सदा हिकु त ख़ुदि जी कॾहिं बि तव्हांखे लॻे न कि फलानो अहिड़ो आहे, फलानी अहिड़ी आहे, फलानो ईअं कंदो आहे, कॾहिं बि कंहिंजा अवगुण न ॾिसी करे हुनजा गुण ॾिसो ऐं ख़ुदि जी कमी ॾिसी करे हुनखे ख़तमु करण जो व्रत रखो। ॾिसो माण्हू न कई माण्हू पंहिंजी बुराइयुनि खे छॾणु चाहींदा आहिनि। दुनिया में माण्हू कंहिंमें क्रोध हूंदो आहे, कंहिंमें छा हूंदो आहे, कंहिंमें छा हूंदो आहे, सम्झो कंहिंमें जिद करण जो संस्कार आहे, उहो माण्हू सोचे थो मां इहे जिद करण जो संस्कार छॾां। माण्हू कोशिशि कंदा आहिनि लेकिन उन्हनि खे बि सुठो कंहिंखे लॻंदो आहे, कंहिंखे त पतो ई न हूंदो आहे कि मूं में इहा बि ग़लती आहे। हे सम्झो कोई कचिरो फिटी थो करे त तव्हां वठंदो छो न, कोई चीज फिटी करे छॾो त तव्हां उहो फिटी कयल वारी ख़राब चीज खणंदव। त उहो ई कोई पंहिंजो अवगुण छॾण थो चाहे त तव्हां हुन अवगुण खे धारण छो था करो। कोई माण्हू आहे जो पंहिंजी बुराई छॾण थो चाहे, सम्झो कंहिंमें जिद करण जो संस्कार आहे, उहो सोचे थो मां इहो संस्कार छॾां, मतिलबु जिद करण मतिलबु उहो सोचे थो ख़राब चीज आहे, जिद करण तुंहिंजो जीवन ख़राब थो थिए, त उहो हुन जिद करण जे संस्कार खे छॾणु चाहींदो आहे। ऐं असां हुनजी कहिड़ी ॻाल्हि खे मन में रखी वेठा आहियूं कि जिद कंदो आहे, त मतिलबु असां हुनखे बुराई पंहिंजे मन में रखी आहे, पंहिंजी बुद्धि में रखी आहे, कचिरो जेके उहो छॾणु चाहे थो असां हुनखे पंहिंजी बुद्धि में रखी आहे। असां दुनिया में माण्हू हिक ॿिए जी कमी कमज़ोरी, हिक ॿिए जी बुराइयूं अगरि तव्हां बुद्धि में रखी वेठा आहियो, मन में वीचार करो था, जेकी सुठी न आहे, सम्झो कंहिंमें क्रोध आहे, कंहिंमें फीलिंग करण जो संस्कार आहे, केरु बुद्धि आहे, केरु बेसम्झ आहे, के छा आहे, सभु ख़राबियूं आहिनि। ऐं असां ख़राब चीजुनि खे पंहिंजी बुद्धि में रखी रखियो कि फलानी अहिड़ी आहे, फलानो अहिड़ो आहे, फलानी ईअं कंदी आहे, त असांजी बुद्धि छा थी वई, डस्टबिन थी वई न, कचिरो त डस्टबिन में ई फिटी कंदा आहियूं न बाबा चवंदा। त उहो माण्हू में जो ख़राबी आहे उहो असां पंहिंजे दिमाग़ में रखी वेठा आहियूं कि फलानो अहिड़ो आहे, ऐं जॾहिं बि कोई हुनजी ॻाल्हि थींदी आहे न बि थिए त सदा ईअं सोचूं था फलानी अहिड़ी आहे। ॾिस घर में कोई माण्हू कहिड़ो बि हुजे, जॾहिं बि हिक ई घर में ॿ जेका बि माण्हू रहंदा आहिनि उहे हिक ॿिए कॾहिं कॾहिं सॼो ॾींहुं त हिक ॿिए खे ॾिसंदा ई रहंदा न, ईअं त ईअं ई सोचता ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, मन में त उहे ई ॻाल्हियूं हलंदी रहंदियूं आहिनि। सम्झो तव्हांजी नुंहुं आहे, फोन ते थी ॻाल्हाए, सॼो ॾींहुं कई माण्हू फोन ते ॻाल्हाइनि, अलाए कंहिंसां ॻाल्हाईंदा, पर तव्हां हुनखे चई बि नथा सघो, उहो तव्हांखे चुप थी कराए छॾी, चए कमु त करां थी न, फोन ते ॻाल्हाए तव्हांजो छा मतिलबु। पर नुंहुं त सॼी ॾींहुं घर में ई वेठी आहे, तव्हां हुनखे ॾिसो था, तव्हां छा सोचंदा आहियो, अलाए कंहिंसां थी ॻाल्हाए, जॾहिं फोन ते थी ॻाल्हाए, कमु बि ठीकु सां नथी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, मन में इहा ई ॻाल्हि हलंदी रहंदी आहे न। पोइ त छा था करो, उनखे उनजे बारे में सोचंदा था रहो, पोइ पाठ कंदासीं, पोइ बि फोन ते ई ॻाल्हाईंदी रहंदी, ॾिसां फोन ते थी ॻाल्हाए, टीवी थी ॾिसे, कमु नथी करे, ईअं थी करे, उहो ई ॻाल्हि। त सॼो ॾींहुं छा था करो, असां सॼो ॾींहुं आत्मा हिक हुन माण्हू जे बारे में ई सोचूं, सॼो ॾींहुं असांजो वेस्ट वियो न।
सुनंदासीं त बि सोचदासीं, पर अगरि असां सोचूं अब ये त ॻाल्हि आहे सॼो ॾींहुं को ईअं कंदो ईअं कंदो, घर में सुठी रीति न हले, फोन ते सुठी रीति हले त लॻंदो आहे न भई माण्हू की छा आहे, मतिलबु की हाणे छा करे सघंदा आहियूं। साम्हूं वारो ॿुधे सम्झे त ॻाल्हि अलॻि आहे, साम्हूं वारो ॿुधे नथो सम्झे नथो त तव्हां छा कंदव? तव्हां छा रोज़ रोज़ बसि हुनजे बारे में सोचंदा रहंदव? पोइ त तव्हांजो जीवन ख़राबु। पोइ त शो जी मन में त भॻवान खे यादि करिणो, पोइ त तव्हां कॾहिं मन में भॻवान खे यादि करे ई न सघंदव। तो हुन जी जेकी बि तव्हांजी नुंहुं आहे, जो बि जेकी बि ॻाल्हियूं तव्हांजे मन में हलंदा आहिनि, सम्झो तव्हांजो ॿार आहे पढ़े नथो, टीवी नथो ॾिसे, सॼो ॾींहुं उहो ई सोचंदा। ॿार वेठो हूंदो घर में, स्कूल वेंदो, घर में ईंदो, सॼो ॾींहुं। हाणे ॿार खे बि माण्हू नुंहुं त चुप कराए छॾंदी, ॿार बि चुप कराईंदा, न त ॿार चईंदो इहो मूंखे खाई वेंदा। लेकिन उहो ई मन में ॻाल्हि हलंदी आहे न, पढ़े नथो, छा कंदो, कीअं कंदो, त ॾाढी टेंशन थी रही। कई ॻाल्हि सॼो ॾींहुं मन में हले, पोइ हुनजा अलॻि अलॻि हुनजो वधाइण जे लाइ अलाए छा छा ॿियो बि सोचूं था। ऐं अगरि असां ईअं सोचूं परमात्मा खे हाणे चई छॾो भई बाबा तव्हांजो ॿार सॼो ॾींहुं ईअं थो करे इन जो भलो थिए, और तव्हां पंहिंजे कर्म में लॻी वञो, तव्हां पंहिंजे मन में ॿियो सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधो, अॼु मां छा ॿुधियो, कीअं कयो, ॿी कम में पंहिंजो मन लॻायो, वीचारनि में, सुठे वीचारनि में पंहिंजो कमु लॻायो। पोइ ॾिसो तव्हांजी नुंहुं जो ज्यादा फोन ते ॻाल्हाइण बंदि थी वेंदो, तव्हांजो ॿार पढ़ण लॻी वेंदो। छो जो असां सॼो ॾींहुं सोचूं था न, वो तव्हांजी सोच तव्हांजी नुंहुं खे चए थी सॼो ॾींहुं ॻाल्हाए। जो तव्हां सोचो था न सॼो ॾींहुं फोन ते थी ॻाल्हाए, अलाए किथां थी ॻाल्हाए, ईअं उअं, वो तव्हांजी नुंहुं उहो ई कंदी वेंदी। जो तव्हां सोचो था पढ़े नथो, फेल थी वेंदो, अलाए छा थींदो, ईअं उअं, वो तव्हांजो ॿार उअं ई थो करे। ये सब पंहिंजी जीअं माण्हू चईंदा न संकल्प सृष्टि रची भॻवान, जो संकल्प जो सोचूं था न उहो ई तव्हांजे आसपास वारा माण्हू कंदा था वञनि। तव्हांजी नुंहुं सॼी ॾींहुं फोन ते थी ॻाल्हाए, कमु नथी करे, ईअं थी करे, ॿार नथो पढ़े, हुनजो ज़िम्मेवार केरु? तव्हां। जंहिं ॾींहुं तव्हां सोचण बंदि करे छॾंदो, जो कंदो सभु ठीक ही कंदो, ईअं उन्हनि खे आशीर्वाद ॾियो। तव्हांजी नुंहुं सॼी ॾींहुं फोन ते थी ॻाल्हाए, कोई बि कुझु बि अहिड़ी ॻाल्हि हुजे न जो तव्हांजे मन में ज्यादा हलंदी रहंदी, उन समय तुरंत मन में कहिड़ो संकल्प कंदो, कुझु बि न थींदो, सभु ठीक थी वेंदो, सभु सुठी रीति पंहिंजी जीवन ईअं आशीर्वाद ॾियो। तव्हांजो इहो सुठो सोचण हुननि जे जीवन में हुननि खे हिकु दुआ जे रूप में मिलंदो। भई आत्मा जल्दी सम्झी वञे जीवन खे, जिम्मेवारियुनि खे। अॼुकल्ह जा ॿार पंहिंजी जिम्मेवारी खे सम्झनि नथा, इन करे त वॾा परेशान हूंदा आहिनि न। अॼु वॾा अगरि ॿुढा थी विया आहिनि ऐं घर में नुंहरियूं पोतरा दोतरा ॿार अथई, जीवन जीअं सम्झण आहिनि त उन्हनि खे थींदो आहे न भई सम्झी वञे, मुंहिंजे वञण खां पहिरियों पंहिंजो जीवन सुठी रीति जीअण लॻी वञे, त माण्हू सम्झे ई नथा। लेकिन असांखे सुठो सोचण उन्हनि जे जीवन में उन्हनि खे अॻियां वधाईंदो। अॼुकल्ह कंहिंखे चइण सां सम्झाईंदो न त उन्हनि खे लॻंदो इहे ख़ुदि खे वॾो थो सम्झे, मां नंढो आहियां, पर हर चईंदो आहे मां वॾो समझदार आहियां, इहे छा मूंखे सम्झाए। इन करे कंहिंखे बि असांखे न हिन ज़माने में नस खे कंहिंखे बि मुख सां सम्झाईंदो न ईअं करो ईअं करो ईअं करो, उहो न सम्झंदा। हिन समय सभिनि खे दुआ जी ज़रूरत आहे, सभिनि खे असांजी सुठी सोच जी ज़रूरत आहे।
असांजो सुठो सोचण हुन आत्मा खे शक्ति ॾींदो। हिन समय माण्हुनि खे न शक्ति खपे। अॼु माण्हू हिक ॿिए सां गॾु नथा रही सघनि छोकी सहन शक्ति न आहे। हिक ॿिए सां अगरि तव्हां चओ त असांजो परिवार गॾु रहे, सभु मिली जुली करे रहे, त सहन परमात्मा खे चऊं, परमात्मा मां तव्हांजी सहनशील आत्मा, खुद जे अंदर ॾाढी सारी सहन शक्ति भरो ताकि तव्हां सभिनि जी कमी कमजोरियुनि खे ॾिसंदे हुए, सहन कंदे हुए और समाइण जी शक्ति भी भरो, समाईंदा वञो। पहिरियों माण्हुनि में सहन शक्ति हुई, समाए सघंदा हुया। कंहिंजी कोई ग़लती थी, छा थियो आहे बि जो थियो ठीकु आहे, हुन ग़लती खे वधाईंदा न हुया। अॼुकल्ह माण्हू हीअं था करनि, पहिरियों माण्हू सभु साथ कीअं रहंदा हुया, छोकी हर हिकु हिक ॿिए खे पंहिंजो ई सम्झंदो। अॼु अगरि घर में अगरि ॿ नूंहरियूं बि आहिनि त उहा हिक ॿिए जी ग़लतियूं फैलाईंदियूं आहिनि कि ईअं थी करे, ईअं थी करे, छोकी पैसे जो लोभ अची वियो आहे ऐं खुद खे वॾो असां सम्झो कि मां वॾी आहियां, ये नंढी आहे, मां समझदार आहियां, ये समझदार न आहे। अॼुकल्ह ईअं दुनिया में थी वियो आहे न, हिन करे माण्हू हिक ॿिए जी न त कमियुनि खे सहन था करे सघनि, न सुठी ॻाल्हियुनि खे बि सहन था करे सघनि। कोई अॻियां वधे कंहिंमें कोई सुठी ॻाल्हि हुजे, ॾिसो घर में अगरि सम्झो 10 माण्हू, 10 माण्हुनि में हर हिक में हिकु विशेषता त हूंदी, हिकु त ज़रूर हूंदी। अगरि वो 10 माण्हू पंहिंजे घर में हिक ॿिए सां मिली करे रहण चाहिनि त वो पंहिंजी 10 विशेषताउनि खे, हर हिक पंहिंजी विशेषताउनि खे ध्यान में रखी करे ऐं हिक ॿिए सां कमु कढंदो त बाबा चवंदा त 10 ई मिली करे हली वेंदा। ऐं अगरि 10 जा 10 ई हिक ॿिए में कमी कमज़ोरी ॾिसंदा रहनि, ईअं थो करे, ॾिसी न ईअं कई, हाणे ईअं थो करे, मां न कयो, न न कई, न ईअं कई, न ईअं कई, न ईअं कई, छा थींदो? पर 10 ई मिली जुली करे रखी, ओ 10 हिकु घर में हीअं लॻंदा जीअं ॿाहिरि कुत्ता भौंकदा आहिनि न, अॼुकल्ह घर में माण्हू चिल्लाए थो, लड़ाई झगड़ा थो करे। घर में अगरि 10 ई हिक ॿिए जी कमियूं ॾिसंदा रहनि, कमी कमज़ोरी, ऐं हिक ॿिए खे चिल्लाईंदा रहनि, ईअं कंदा रहनि त हुन घर में छा थींदो? जानवरनि जो घर ई लॻंदो न। त बाबा चवंदा ॾिसो हिन समय माण्हू हिकदमि हुननि जी सूरत इंसान जहिड़ी आहे, सीरत जानवर जहिड़ी। हिक ई घर में कोई शेर ठही वेठो आहे त कोई मगरमच्छ ठही वेठो आहे, कोई नांग ठही वेठो आहे त कोई गिरगिट ठही वेठो आहे, कोई बंदर ठही वेठो आहे त कोई कुत्तो ठही वेठो आहे, कोई ॿिली ठही वेठी आहे, मां कंदी आहे, ॿिली म्याऊं म्याऊं कंदी आहे न, मां अचां। हुन घर में जो माण्हू हूंदो जो सदा चवंदा न मां अचां, मां पहिरियों अचां, मां पहिरियों अचां। हिक ई घर में बकरियूं आहिनि की वीचारी मां कंदी, बकरी में कंदी आहे न। ये कोई मनुष्य आत्मा अलॻि अलॻि योनिन में न वेंदी आहे। हिक ई घर में अगरि माण्हू चिल्लाए थो न जोर जोर सां त हुन समय हू कहिड़ी योनि में आहे? कुत्ते जी योनि में। अगरि माण्हू रंग थो बदिले त हुन समय हू गिरगिट जी योनि में। अगरि माण्हू कंहिंजे पुठियां ई थो पइजी वञे त हू सांप जी योनि में। अगरि माण्हू क्रोध थो करे, पंहिंजो कंहिं वॾो थो सॾाए त हू शेर जी योनि में। माण्हू नकली जो आहे न जानवर रखंदा आहिनि घर में डेकोरेशन जे लाइ। अॼु बाबा चए थो घर घर चिड़ियाघर ठही वियो आहे। चिड़ियाघर में अलॻि अलॻि जानवर हूंदा आहिनि न, त घर घर चिड़ियाघर आहे। तव्हां पंहिंजे घर में ॾिसंदव न, हर हिकु कंहिंमें छा कमी आहे। चईंदा आहिनि न माण्हू, ही त नांग जी पुठियां ई पइजी वई आहे, चईंदा बि आहिनि हिक ॿिए।
नांग जीअं पुठियां ई पइजी वई त रंग बदलजी रही सही न हुन समय सम्झो असां सां गॾु गिरगिट वेठो आहे, असां सां गॾु नांग आई, नांगनि में भी अलग अलग वैरायटी थी, दस्त भी दस्त जने कोई कोई कभी जे जीवन में जहर मतलब कि न सांप जहर फैलाईंदो त हिकु ॿिए जी माण्हू बुराई तो करे, ग्लानी तो करे ऐं हुनजो नाम बदनाम तो करे, जहर ई त फैलाए थो न माण्हू, हिकु ॿिए जी बुराई हिकु ॿिए खे ॿुधाए करे उन्हनि सां नफ़रत कराए। तव्हां अगरि कंहिंजी ग्लानी कंदव कोई चए फलाणी ॾाढी सुठी अथई, न उहा अहिड़ी आहे अहिड़ी आहे अहिड़ी आहे, हुन समय तव्हां नांग हुनजो जहर था फैलाए अचे, जीअं तव्हां हुनखे ॾसो था हुन समय तव्हां नांग आहियो, पर तव्हांजो रूप मनुष्य जहिड़ो आहे, सीरत नांग जहिड़ी आहे। कोई चए तो ॾाढी सुठी आहे, चओ हा ॾाढी सुठी आहे, अच्छा हुनमें इहा विशेषता आहे त ॾाढी सुठी आहे। तव्हांखे अगरि हुनजी कमी कमज़ोरी नज़र अचे थी, हुनखे त सुठी ॻाल्हि नज़र अचे थी, तव्हांजी ओड़ी दृष्टि न आहे, वो चए तो सुठी आहे, चलो ठीकु आहे सुठी आहे, तव्हां बि चओ हा सुठी आहे सुठी आहे। अगरि असां हिकु ॿिए जी ग्लानी हिकु नॉलेज जे रीते ठीकु आहे, भई ठीकु आहे हिन माण्हू ईअं ईअं कंदो आहे त सम्झ सां हलूं असां, ताकि जीवन में कोई परेशानी न थिए। बाक़ी ईअं न की असां हिकु चई हा फलानी अहिड़ी आहे अहिड़ी आहे, बसि सॼे मोहल्ले में हुनजे लाइ जहर फैलाए छॾियो, छा कयो हुनजे जीवन में जहर हुनजे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं था करे, ग़लति काम थी न, त सांप जहिड़ो कमु थी वियो। त बाबा चवनि था कि हाणे सूरत तव्हांजी मनुष्य जहिड़ी आहे न, सीरत देवता आहिनि जहिड़ी हुजणी खपे, असांजे देवता आहिनि, गुण संस्कार हुजणा खपनि, हुनजे लाइ परमात्मा असांखे जो श्रेष्ठ मत ॾे थो हुनते हलणो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी ॿार सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। किनारो करण जे बजाय स्वयं खे एडजस्ट करण वारा सहनशील जा अवतार ठहो। बाबा चवनि था कई ॿारनि में न सहन शक्ति जी कमी हूंदी आहे, हिन करे कोई नंढी सी ॻाल्हि बि थींदी आहे न त चहिरो ॾाढो जल्दी बदिली वेंदो, पोइ घबराए करे या त स्थान बदिली करण जी सोचता आहिनि कि मां अलॻि ई थी वञा, या जंहिंसां तंग थी वेंदा आहिनि न उनखे ई कढी छॾंदा आहिनि, पंहिंजे खे न बदलंदा। अगरि तव्हां कंहिंसां बि तंग थियो था, तव्हांखे कंहिंजी बि कमी कमज़ोरी नज़र अचे थी त ज़रूर तव्हां में बि आहे, बाबा चए थो ज़रूर तव्हां में बि आहे। तव्हां ईअं न सोचो मां हिन सां अलॻि थी वञा, हिनखे अलॻि घर कढी ॾियां, या मां ई हली वञा हिनखे कढी छॾां, तव्हां सोचो मूं में कहिड़ी ग़लती आहे, हुन ग़लती खे सुधारो, पंहिंजे खे बदिलो, ॿियनि सां किनारो करे वठंदा आहियो। बाबा चए थो स्थान बदलंदव, सम्झो तव्हां सोचो मां अलॻि वञी रहां थी, लेकिन अगरि तव्हां में ई कमी हूंदी त जाते तव्हां वेंदव न ॿिए घर, उते बि माण्हुनि सां उहो ई कंदव। अगरि तव्हांखे कोई बि कंहिंसां प्रॉब्लम थिए थी त मूं में कहिड़ी कमी कमज़ोरी आहे, ख़ुदि जी कमी कमज़ोरी खे जाचे करे ख़ुदि खे बदिलो, सहनशील जो अवतार ठहो, ॿियनि सां सभिनि सां एडजस्ट थी करे हलो। जीअं तव्हां हर हिकु माण्हू मायुनि सां अॼुकल्ह एडजस्ट थी करे हले थो, कम वारी मायूं, लेकिन घर में हिक ॿिए सां परिवार वारनि सां एडजस्ट नथो थी सघे। स्लोगन आहे परमार्थ जे आधार ते व्यवहार खे सिद्ध करण, इहे ई योगी जा लक्षण आहे। बाबा चवनि था परमार्थ जो परमात्मा असांखे रास्तो ॾेखारींदो न, श्रेष्ठ मत ॾींदो, हुन आधार ते माण्हुनि सां व्यवहार करो, तॾहिं माण्हू सम्झंदा हा भई ये परमात्मा खे यादि करण वारी परमात्मा जी ॿार आहे, न त माण्हू जस चई ॾींदा आहिनि कि तव्हां त रोज़
भक्ति था करो, पाठ था करो, तो भी ईअं था करो। छोकी माण्हू सोचदा आहिनि भई इहे ॾाढो तो भॻत आहे, रोज़ अमृत वेलो कंदो आहे, रोज़ भॻवान खे यादि कंदो आहे, त हीअ बि सुठो माण्हू हूंदो। लेकिन अगरि असां सभु कुझु कंदे हुए बि अगरि असां माण्हुनि जी ग्लानी करूं, निंदा करूं, हिक ॿिए सां ठहूं न, त माण्हू त झटि चई ॾींदा ई दिखावो कंदा। छा ओम शांति, बाबा खे यादि करो,